नाज़रीन सखर में ख़बर शामिल कंदासीं। हफ़ीज़ लाशारी जी सखर में मुबैना ॾोहनि में मुलविस रिश्तेदारनि तरफ़ां मुबैना हिरासत करण ख़िलाफ़ दायो बिरादरी के माण्हुनि सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील मूजिब सखर के इलाइक़े बरमाशील डिपो गडाणी फाटक के रहायशी दायो बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि पंहिंजे वेझे रिश्तेदारनि पारां ज़्यादतियुनि हिरासत करण ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब ॿाहिरां मुज़ाहिरो कंदे आला अख़्तियारनि खां फ़ौरी तौर नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। एहतजाजी मुज़ाहिरे में अब्दुल हमीद दायो, शिराज अहमद दायो ऐं ॿियनि माण्हुनि शिरकत कई। हुन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लगायो त उन्हनि जे रिश्तेदार इम्तियाज़ दायो, राशिद दायो, साजिद दायो मुबैना तौर ते चोरी फुरलुट ऐं गैरकानूनी हथियारनि की फ़रोख्त जहिड़े ॾोहनि जी सरगर्मियुनि में मुलविस आहिनि। गुज़रियल माज़ी में जेल भी काटे आया आहिनि। मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो त अगर असांजे ख़ानदान में कंहिं हिक खे भी नुक़सान पहुतो त उन जा ज़िम्मेवार इम्तियाज़, साजिद ऐं राशिद दायो हूंदा।